वालेकुम मां अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया मीर HD लाइक कयो सब्सक्राइब कयो शेयर कयो ऐं अॼु तव्हांखे असां मेलो ॾेखारींदासीं सैयद बहार शाह जो ठठे ज़िलो बदीन ऐं शहर खोरवा ऐं साईं बहार शाह जी तव्हांखे असां मज़ार जी ज़ियारत कराईंदासीं पोइ उन खां पोइ मुंहिंजे प्यारे दोस्त जो तव्हांखे मुलाक़ात कराईंदासीं जंहिं मूंखे हिते घुरायो आहे जंहिं मूंखे एतिरो नवाज़ियो आहे ऐं उन खां पोइ साईं जे ख़लीफ़े सां ॻाल्हाईंदासीं साईं जे बारे में साईं जी तरफ़ मुंहिंजे दोस्त जी तरफ़ दोस्त आहे शाहिद ख़ासकली जंहिं मूंखे कराची मां हिते घुरायो आहे अचो त उन सां कुझु राब्तो कयूं ॻाल्हायूं असां अदा अली हसन सोलंकी साहब खे दिलि जी गहराइयुनि खां भली कार चऊं था हिन मेले में कवरेज करण जी ॿियो ऐं हिन जी महिनतूं ॾिसी ही जस लाइणे सभिनी दोस्तनि खे जेके बि सिंधवासी आहियो सभु दोस्त जेके अदा अली हसन जे चैनल खे सोलंकी जे चैनल खे सब्सक्राइब कनि उनखे शेयर कनि लाइक ज़रूरु कनि त जीअं हिन जी जेके काविशूं आहिनि सिंध सकावत जे मलाखड़े जे हिसाब सां त उहे जेके अॻियां वधी सघनि ऐं हिन जो हौसलो ऐं उमेदूं वधनि महिरबानी। ऐं हैदराबाद इबरत प्रेस में कंप्यूटर ऑपरेटर आहियां ऐं हिते हर साल ड्यूटी ॾींदो आहियां असांजो मुर्शिद आहे उन हिसाब सां हर साल मेले ते ईंदो आहियां हिते ड्यूटी ॾींदो आहियां 3 ॾींहं लगातार ड्यूटी ॾेई पंहिंजी ड्यूटी। चलो महिरबानी हाणे असां तव्हांखे ॾेखारींदासीं पूरी मज़ार आहे साईं मज़ार आहे ऐं हाणे साईं जे ख़लीफ़े सां था ॻाल्हायूं साईं जे ख़लीफ़े खां ॻाल्हाए पोइ पुछंदासीं पंहिंजे दोस्त सां। अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम। साईं साईं जे बारे में कुझु असांखे ॿुधायो तव्हां ख़लीफ़ा आहियो। ही दरवेश जेको आहे सो वहंदड़ दरिया आहे हिन अलाह खे राज़ी कयो आहे जी अलाह साईं हिन जी हर ॻाल्हि माना हक़ सां हाज़िर आहे हिन दरवेश जूं वॾियूं वॾियूं करामतूं आहिनि हीउ दरवेश पहिरीं हिते रहंदो हितां हलियो वियो इंडिया में उते अञा बहार शाह हिते दरगाह आहे हिकिड़ी साईं बोरान शाह जी उते वञी रहियो पोइ उते हिकिड़ो सैयद हुनजी हिन ख़िदमत कई पोइ हुन 12 महीना हिनखे क़बर में बंदि करे छॾियो 12 महीने खां पोइ खोलियईं त ज़िंदा हो चई मां हाणे हिन में मुंहिंजो खज़ानो पियो जेको वणे थो खणु पोइ हुतां हिकिड़ो कंठो खयो हिकिड़ी कुंदरी हिकिड़ो किस्तो पोइ निकिरी पियो आहे नूरानी ते नूरानी खां पोइ हैदराबाद में टंडो केसर टंडे केसर खां पोइ हिते हीअ हिकिड़े वाणीअ जी ज़मीन हुई इन करामतूं ॾिसी हिन दरवेश खे ॾेई छॾी हिन में ई अंबनि जो बाग़ हो पोइ ऑफिसर आया हिते ढल वठणु त ही पंहिंजे रंग में वेठो चइबो आहे दरवेश तूं ढल कोन थो ॾिए चइबो आहे वणनि जी ढल कोन थी अंबनि जो बाग़ आहे चई हिकिड़ो अंब पटे अचो त तव्हांखे ढल ॾियां दरवेश अलाह ॾा हथ कया ऐं अंब जेके टोटल निनण ऐं आमिरियूं थी विया हलिया इहा त वॾी करामत हिन दरवेश जी आहे। ॿी करामत इहा त राति जो वेठो जेके चोर मयूं आया उहे मयूं हुयूं 6 हिकिड़ी हुई गुजर ऐं ॿियूं हुयूं कारियूं पोइ भाॻिया उथी पिया खयो आया उहे चोर बि हिते छा कई विया हुआ कपरी हुआ मयूं हिते रंधनि जूं कायूं पोइ दरवेश वेठो चयो आहे तव्हां पनाह घुरिया त वेही रहो पोइ भाॻिया पुॼी विया चइबो आहे दरवेश तूं चोर विहारे वेठो हुई चइबो आहे जेकॾहिं तव्हांजा चोर आहिनि तव्हां पार ॾियो हुन ॿुधायो में असांजी हिकिड़ी जेका गुजर आहे 6 मयूं कारियूं आहिनि चई कढी काया चयो चई मां काया त माना 6 मयूं जेके अछियूं थी वियूं भोलियूं हिकिड़ी में कारी थी वई चई दरवेश तुंहिंजूं पर असां तोखे ख़ुदा करणु बश्क कयूं पोइ उन जी जेका हीअ करा मयूं छॾे हलिया विया उन खां पोइ हुन चयो मयूं चोरनि जो साईं तव्हां रखो हुन मां ख़ुदा पनाह घुरियो ख़ुदा खे पनाह ॾिनूं तव्हां कायो जो मूंखे कोन खपनि। चलो महिरबानी। दरवेश जीअं खां हिते रहियो आहे न जे पहिरीं कांठो हिकिड़ी बनी वाणे जी उते रहियो पोइ असांजो वॾो पर ॾाढो पोइ उन ख़िदमत हिन जी कई उन खां अंदाज़े में घणा साल थी विया हिते तव्हांखे ख़िदमत कंदे असांखे हयाती में हिते हिनखे थिया आहिनि 81 साल बुरको मटाईंदी उन खां अॻु में 50-60 साल हयाती में असां हिन ख़िदमत कई तंहिंखां पोइ माना पीढ़ी वार असांजो माण्हू अचे पियो ताजपोशी थींदी आहे जेके पग ॿधिबी आहे त अॻियां जेके पग हूंदी आहे उहो 3 ॾींहं माना दुनिया मां प्यालो पी वेंदो आहे। चलो दोस्त आहे शाहिद ख़ासकली जंहिं मूंखे कराची मां हिते घुरायो आहे अचो त हुन सां कुझु राब्तो कयूं ॻाल्हायूं जी असां अदा अली हसन सोलंकी साहब खे दिलि जी गहराइयुनि खां भली कार चऊं था हिन मेले में कवरेज करण जी ॿियो ऐं हिन जी महिनतूं ॾिसी ही जस लाइणे सभिनी दोस्तनि खे जेके बि सिंधवासी आहियो सभु दोस्त जेके अदा अली हसन जे चैनल खे सोलंकी जे चैनल खे सब्सक्राइब कनि उनखे शेयर कनि लाइक ज़रूरु कनि त जीअं हिन जी जेके काविशूं आहिनि सिंध सकावत जे मलाखड़े जे हिसाब सां
त उहे जेके अॻियां वधी सघनि ऐं हिन जो हौसलो ऐं उमेदूं वधनि। महिरबानी। हैदराबाद इबरत प्रेस में कंप्यूटर ऑपरेटर आहियां ऐं हिते हर साल ड्यूटी ॾींदो आहियां। असांजो मुर्शिद आहे, उन हिसाब सां हर साल मेले ते ईंदो आहियां, हिते ड्यूटी ॾींदो आहियां। 3 ॾींहं लगातार ड्यूटी ॾेई पंहिंजी। चलो महिरबानी दादा। हाणे असां तव्हांखे ॾेखारींदासीं पूरी मज़ार आहे, इमाम बारगाह आहे, पासे में मस्जिद आहे ऐं पोइ उन खां पोइ तव्हांखे असां मेले जी बाज़ार ॾेखारींदासीं। इमाम बारगाह आहे, ही साईं जा प्यारा हिते दफ़न आहिनि। ऐं हाणे हलो हलूं बाज़ार जी तरफ़। हीउ बाग़ आहे जंहिंजे बारे में ख़लीफ़े पाण सां ज़िक्र कयो, जेको ढल वारनि चइबो अंबनि जो बाग़ आहे, सो ॾेननि जो बाग़ थी वियो आहे। ऐं हीअ हिन में ॾेना बि बीठा आहिनि ऐं तव्हां ॾेना बिल्कुलु ॾिसी बि सघो था। हीअ इन में ॾेना ऐं हीअ आहे साईं जे मज़ार जो पिण। इमाम बारगाह आहे, पासे में मस्जिद आहे। हलो तव्हां हलो मेले जी बाज़ार जी तरफ़। ऐं हीअ साईं जो बाग़ आहे जंहिंजो ज़िक्र थियो। हलो तलो मेलाके जी तरफ़ ऐं मेले जी बाज़ार। ऐं हाणे तव्हांजो वात पाणी थी वेंदो मिठाई ॾिसी। हलो त हलूं तव्हांखे ॿिया बि अॻिते दुकान ॾेखारियूं। आराम सां हलंदो। हीअ बाज़ार आहे, हीअ दुकान आहे, हीअ मिठाइयूं आहिनि। मेले जी बाज़ार आहे, मिठाइयुनि जा दुकान आहिनि, ॾिसी था सघो था। तव्हांजे वात में पाणी अची वेंदो। सघो था हिसाब किताब जा कनि मिठाई वारा ऐं फोटोग्राफर वारा ऐं सरगस वारा आहिनि अॻिते। हलो हलो बाज़ार आहे, ॾिसी सघो था माण्हू बिज़ी आहिनि। हर को पंहिंजी ख़रीदारी थो करे, को खिलौना थो बचनि लाइ वठे। फैमिली समेत ख़रीदारी बि थिए। अॻियां वरी बर्तननि जा दुकान बि आहिनि, पाण ॾिसी सघो था। बर्तन आहिनि, घर जा बर्तन बि मिली सघनि था। बसि थी आहे जेको भले वरी हुननि जा स्टोर आहिनि जिते मिठाई ठही रही आहे। ऐं हाणे हलंदासीं पाण मलाकड़े तरफ़। हीअ झूला वग़ैरह बचनि जा खिलौननि जा। ऐं हाणे हलंदासीं पाण मलाकड़े तरफ़।